जेको बानो रब के रब समझंदो उनजी कंध ते काती वही वेंदी पर नमाज के न छॾींदो। जिया मुझो सोनो हुसैन साईं करबला जी सरजमीन थी आयो, 72 साथी शहीद थी विया, भाइर शहीद थी विया, भाटिया शहीद थी विया, बचड़ा शहीद थी विया। पछाड़ी में यार जी जान जी बची आ। खीमे मापा जी भेण बीबी ज़ैनब खां मोकिलाए करबला जे मैदान ते आया। सिमरे के चऊं परे थी त नमाज पढ़ा। सिमरे चयो यार तू अजीबा नमाज पढ़बी आ वुज़ू सां, प्यारा चीला पानी कोने तव्हां नमाज कियां पढ़ंदव। हजरत हुसैन साईं फरमायो तू कुरान मजीद खां जाहिल आ। अल्लाह साईं कुरान मजीद में फरमायो आ फ़इन लम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यबा। रब फरमायो पानी न मिले तो मिट्टी सां तयम्मुम करे नमाज पढ़ो। हजरत हुसैन साईं मिट्टी सां तयम्मुम करे नमाज जी नियत कई आ। क़याम कई, रुकू कई, जॾहिं सजदे में वियो आ दुश्मन वार कयो आ, सिर धड़ खां जुदा थी हुआ। इन्ही जी करे का अल्लाह वारे चयो आ नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा।